This morning with आवाज़ मां मुबशर हुसैन मौसां गॾु मौजूद आहे तव्हांजी पंहिंजी सबा आबड़ो इन प्रोग्राम में अव्हांखे भलीकार चऊं था। असीं हिकु नई सुबुह सां गॾु नयो जाले सां गॾु नई उमेदनि सां गॾु कोशिशि कंदासीं अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी सुबुह खे महकायूं चहकायूं। जीअं तव्हां पंहिंजनि घरनि में मौजूदु आहियो, जेकॾहिं कंहिं घरनि सां गॾु को वण लॻियल आहिनि त उते बि तव्हां उते मुख़्तलिफ़ परिंदनि जूं चहकंदड़ महकंदड़ आवाज़ ॿुधंदा हूंदो। ऐं सुबुह जी असल रोशन जेका आहे उमेद उहा हूंदी इहा ई आहे। ख़ासि करे जॾहिं ॿहिराड़ीअनि में ॻोठनि में जॾहिं असां सुबुह सुबुह जो उथंदा आहियूं त सभिनी खां पहिरियां जेके आवाज़ूं असांजे कन में ईंदियूं आहिनि उहे या त कुकड़ जी बांग हूंदी आहे या वरी उन्हनि परिंदनि जी उन्हनि पखियुनि जी जेके आहिनि उहे प्यारियूं प्यारियूं आवाज़ूं हूंदियूं आहिनि ऐं उन ॿुधी करे इंसानु पंहिंजो ॾींहं जो आगाज़ कंदो आहे। कुकड़ जी बांग सां गॾु वरी जॾहिं तव्हां जीअं ई टीवी ऑन कंदा आहियो त तव्हांखे जेका आवाज़ ॿुधण में ईंदी आहे उहा हूंदी आहे मुबशर हुसैन जी सबा आबड़ो जी। त हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। नाज़रीन, उमेद आहे त सभु ठीकु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, पंहिंजनि ॿारनि सां, पंहिंजनि मोहबत करण वारनि यारनि सां। असां अॼु जे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूआत जे मथां ॻाल्हाईंदासीं। असां वटि मुख़्तलिफ़ उनवान आहिनि, खोड़ सारा आहिनि, कुझु ख़ुशीअ वारी बि ख़बरूं आहिनि, कुझु थोरियूं माहौल खे अफ़सरदा करण वारियूं बि आहिनि। लेकिन कोशिशि कंदासीं त तव्हांजी सुबुह खे बहितर खां बहितर बणायूं। सवाबु जो सलाम सभिनी खे क़बूल पवे ऐं मूंखे उमेद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, ख़ैराफ़ियत सां हूंदव। हिकु नए ॾींहं जी शुरूआत कयूं था नाज़रीन ऐं पंहिंजे प्रोग्राम मॉर्निंग विद आवाज़ में तव्हां सभिनी खे कयूं था भलीकार ऐं असीं तव्हां सां गॾु हूंदासीं 9 to 11 ऐं मंडे टू फ्राइडे असीं तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। हमेशह नवां टॉपिक खणी ईंदा आहियूं ऐं नवनि टॉपिक्स सां गॾु उन्हनि जा हल, उन मसइलनि ते ॻाल्हाइण, उन्हनि मसइलनि ते आवाज़ उथारण ऐं माण्हुनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे, जेको हमेशह मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम कंदो आहे। ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाइजे जेके अहम इशूज़, हॉट इशूज़ आहिनि ऐं जंहिंखे हल कजे, पर हल कीअं कजे। जीअं अॼु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं आहे ऐं ॾींहं त सभु बहितरीनु ई हूंदा आहिनि, पर डिपेंड ऑन यू त तव्हां छा करे रहिया आहियो, उन्हनि खे कीअं गुज़ारे रहिया आहियो, उन ॾींहं खे कीअं तब्दील करे सघो था हिकिड़े नए ॾींहं में जेको अहमियत पसंदि ॾींहुं हुजे, जेको अहमियत जे हामिल ॾींहुं हुजे। हाणे असां ते डिपेंड हूंदो आहे त असीं छा था कयूं, रिसर्च केतिरी कयूं था, कंहिंसां केतिरो कनेक्ट आहियूं, या वरी असीं पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली चाहियूं था। तब्दीली ज़रूरी आहे ऐं अॼुकल्ह जीअं माहौल चेंज थी वियो आहे, इंसानु चेंज थी वियो आहे, इंसान जी सोच चेंज थी वई आहे, ईअं ई हर माण्हू रिज़र्व थी वियो आहे पंहिंजी दुनिया में, पंहिंजे सर्कल में, पंहिंजी लाइफ में। ऐं एॾो रिज़र्व थी वियो आहे इंसानु जो हिकु कमरे खां ॿिए कमरे ताईं बि वञणु पसंदि नथो करे। अगरि असांजो कोई फैमिली मेंबर टीवी लाउंज में वेठो आहे या कमरे में आहे या किचन में कोई आहे बीठो त असीं उते वञणु पसंदि आहियूं कंदा, पंहिंजी प्राइवेसी रखंदा आहियूं। प्राइवेसी एक्चुअली आहे छा, रिज़र्वेशन एक्चुअली आहे छा, छा इहा ख़तरनाक आहे या इहा फ़ाइदेमंद साबित थिए थी। अॼुकल्ह जे इंसान अगरि असीं ॾिसूं था उनखे फोकस कयूं त इंसान जे लाइ प्राइवेसी हिकिड़ी नुक़सान का शइ करार ॾिनी वई आहे। इहा मां नथी चवां, इहा रिसर्च चवे थी, इहे फिजियोथेरेपिस्ट बि चवनि था, इहे साइकोलॉजिकल माण्हू बि चवनि था, इहे डॉक्टर्स बि चवनि था, इहा रिसर्च आई आहे बाक़ाइदा। जेके बि डॉक्टर्स आहिनि दुनिया जा, जेके बि डॉक्टर्स जिते कनेक्ट आहिनि उहे सभु डॉक्टर्स जंहिं पेशे सां उहे सलाहियल आहिनि, पर सभिनी जो इहो ई चवणु आहे, साइंटिस्ट खां वठी करे डॉक्टर्स ताईं ऐं माहिर नफ़्सियात खां वठी करे शाइरनि अदीबनि ताईं सभु इहो ई चवनि था त जेकी प्राइवेसी आहे, जेका तन्हाई आहे, उहा इंसान लाइ नुक़सानकार आहे। पर कहिड़ी प्राइवेसी इंसान जे लाइ फ़ाइदेमंद आहे मुबशिर? हा, बिल्कुलु ईअं ई आहे। प्राइवेसी हूअ सवा इंसानु छो एतिरो तनहा पसंदि थी वियो आहे, अकेला ई छो पसंदि कंदो आहे? हालांकि ज़्यादती आहे, पहिरियां बि माण्हू ज़्यादा कम्युनिकेट कंदा हुया, माण्हू सां मिलंदा हुया। इन प्राइवेसी सां गॾु इहो हिकिड़ो सुवाल बि उथे थो पियो त माण्हू अॼु जे दौर में तनहा पसंदि रहणु थो चाहे। ऐं असां पंहिंजी ज़िंदगियुनि में ॾिठो आहे, जेकॾहिं किथे को फैमिली जा मेंबर्स वेठा आहिनि त उहो कोशिशि कंदो उन्हनि खे छॾे करे कमरे में वेही करे पंहिंजी मोबाइल में लॻी वेंदो ऐं मोबाइल स्क्रॉलिंग वग़ैरह कंदो। इवन जॾहिं अॼु खां तक़रीबन 6 साल पहिरियां कोरोना जा ॾींहं आयल हुया त ओॾी महिल तव्हां ॾिठा हूंदा त अहिड़ा फनी क्लिप्स पिया ठाहिनि
त माण्हू जेको आहे पंहिंजनि घर वारनि सां वेही करे वेहनि पिया त घर वारा पुछनि पिया साईं तूं बि असांजे ख़ानदान जो हिसो आहीं, तोखे ॾिसी करे ख़ुशी थी। त जॾहिं असां कोविड जहिड़ी सिचुएशन में हिक ॿिए सां गॾु वेही था सघूं त आम ॾींहं में छो नथा वेही सघूं। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे जीअं असां हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं, कम्युनिकेशन स्किल्स जेका आहे उहा इंसान जी हिकिड़ी वॾी ताक़तवर शइ हूंदी आहे। कम्युनिकेशन स्किल्स सभ खां पहिरियां जिथां ईंदी आहे उहो तव्हांजो पंहिंजो घरु आहे, तव्हांजो पंहिंजो कुटुंब आहे, ख़ानदान आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर वारनि सां उथंदो वेहंदो, वालदेन सां ॻाल्हि ॿोल कंदो त तव्हांखे डिफरेंट शयुनि जी ख़बर पवंदी। देन उन खां पोइ जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदव स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जी लाइफ में, जॾहिं तव्हां ट्रैवल वग़ैरह कंदव त तव्हांखे कंहिं सां बि ॻाल्हि ॿोल करण में जेको आहे उहो मुश्किलात न थींदी। त हींअर इंट्रोवर्ट जो ज़मानो न आहे, एक्सट्रोवर्ट थियण जी कोशिशि कयो, सुठो ॻाल्हायो ऐं कम जी मुनासिबत सां ॻाल्हायो। ईअं बि न आहे त हरूभरू जा हवाला हणण जे लाइ जेको आहे तव्हां ॻाल्हाईंदा ई रहो। ॻाल्हि वरी फिरी गिरी असां प्राइवेसी ते खणी ईंदासीं। प्राइवेसी जेका हिकिड़ी प्राइवेसी हूंदी आहे जेका इलाही ज़्यादा सुठी हूंदी आहे, जेका सभा मुंहिंजे सवाल चयो त मां हुनजो जवाबु इहो ॾींदुमि त जीअं असांजा मोबाइल फ़ोन वग़ैरह आहिनि, असांजा मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जा अकाउंट्स वग़ैरह आहिनि, उन्हनि जे मथां जेकॾहिं असां का प्राइवेसी क्रिएट था कयूं, को पासवर्ड वग़ैरह क्रिएट था कयूं त उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। छो जो असां उहे शयूं इस्तेमालु कंदा आहियूं। अॼुकल्ह फ्रॉड जा केसिस इलाही ज़्यादा वधी विया आहिनि। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया हूंदव, जीअं ई को तव्हांजो मिट माइट भाउ अञा ॿाहिरि पहुचंदो आहे त उहे जेके हैकर्स आहिनि उहे फेसबुक जी सॼी तव्हांजी जेका जर्नी ॾिसी करे फ़ौरन उन्हनि जो फेक अकाउंट ठाहींदा ऐं उनजे दोस्तनि खे मैसेजिस कंदा त यार पाकिस्तान में मुंहिंजे फलाणे दोस्त जी तबियत ख़राब थी वई आहे, उनखे पैसा मोकिलणा आहिनि, मां हाणे ॿाहिरि मुल्क पहुतो आहियां, तूं उनखे पैसा ॾे। आम औकात ते खोड़ सारे माण्हुनि खे होश अची वेंदो आहे, उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे जेको फ्रॉड आहे, फेक माण्हू आहे। बाज़ औकात माण्हू अहिड़ो नुक़सान बि करे वठंदा आहिनि ऐं बाज़ औकात वरी अहिड़ा बि फ्रॉड थींदा आहिनि, कॉल्स ईंदी आहिनि, उहे चवंदा आहिनि त तव्हांजो पार्सल आयो आहे, असां तव्हांखे पार्सल ॾियण था अचूं, लेकिन उनजे लाइ शर्त इहा आहे त पहिरियां तव्हां वटि कोड ईंदो, तव्हां उहो कोड ॿुधायो। दरअसल उहो जेको कोड आहे उहो व्हाट्सएप जो कोड हूंदो आहे जेके उन्हनि माण्हुनि वटि ईंदो आहे त जल्दी जल्दी में, छो जो असां ऑनलाइन शॉपिंग वग़ैरह ज़्यादा कंदा आहियूं, हर कंहिंजी आदत थी वई आहे त उहो सम्झंदो आहे शायदि वाकई में को अहिड़ो सिस्टम लॉन्च थियो आहे त मां हिननि खे OTP ॿुधाईंदुमि त पोइ हे शॉपिंग वग़ैरह मुंहिंजी जेको आहे सक्सेस थींदी। जीअं ई तव्हां पासवर्ड ॿुधाईंदा आहियो त तव्हांजो पंहिंजो व्हाट्सएप बंदि थी वेंदो ऐं अॻे हमारा वटि खुली वेंदो आहे ऐं विदिन अ सेकेंड्स हो पोइ तव्हांजे व्हाट्सएप में सभिनी कॉन्टेक्ट्स खे मैसेजिस करे पैसनि जा मुतालबा कंदा आहिनि। अहिड़ो हिकु वाक़ियो मुंहिंजी पंहिंजी भेण सां बि थियो। सभा उनखे फ़ोन आई ऐं चयनि त बाबा तव्हांजो पार्सल असां खणी था अचूं। उहो ऑनलाइन शॉपिंग जी ज़रा आहे, ज़्यादा उनखे हूंदो आहे त मां कयां। हाणे हुनखे जॾहिं कॉल आई उहा वरी थोरो ज़्यादा जल्दी इमोशनल थी वेंदी आहे, परेशान थी वेंदी आहे। हुनखे फ़ोन कयईं त असांखे तव्हांजो घरु नथो मिले, तव्हां कहिड़ो एड्रेस ॾिनो आहे, तव्हां जल्दी असांखे कोड ॿुधायो। हुन विदिन अ सेकेंड कोड ॿुधायो ऐं हुनजो व्हाट्सएप वग़ैरह बंदि थी वियो। वरी हुन खां पोइ थियणु इहो घुरिजे हा त उहो फ़ौरन व्हाट्सएप दुबारा पंहिंजो रीस्टोर करे हा, लेकिन हुन जल्दी में पंहिंजो मोबाइल सिम वग़ैरह बंदि करे छॾी। हाणे जॾहिं असांखे मैसेजिस वग़ैरह आया त मां बि ऑफिस में हुयुमि, मां फ़ौरन हुनजी सिम ते कॉल कई, सिम बंदि हुई। पोइ इहो हो त मां पंहिंजी ॿी सिस्टर खे फ़ोन कई त यार हे मामिलो हीअं आहे त तव्हां हुनखे ॿुधायो, फ़ोन वग़ैरह ऑन करे व्हाट्सएप दुबारा इंस्टॉल करे। अहिड़ा फ्रॉड इलाही ज़्यादा थी विया आहिनि। तव्हां अहिड़ा सभिनी सां बि थिया हूंदा, सभा तव्हां सां कहिड़ो हादसो पेश आयो आहे? मूंसां हिकु न बल्कि खोड़ सारा अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि ऐं इहे ज़िंदगी में हर कंहिं सां थिया हूंदा। ऐं अॼुकल्ह हर कंहिंखे नॉलेज आहे, हर कंहिं वटि यूट्यूब आहे, हर कंहिं वटि पंहिंजा पेजिस आहिनि ऐं उते इहे स्कैमिंग जे हवाले सां पहिरीं त गेम जेकी आहे इहा वॾो स्कैम आहे। गेम जे हवाले सां मां ज़रूरु ॻाल्हि कंदमि त जेके छोकिरा छोकिरियूं गेम खेॾनि था, उन्हनि में पैसा विझनि था ऐं उनखां पोइ मनी अर्न कनि था, उन्हनि जा पूरा पैसा फ्रॉड में हलिया वेंदा आहिनि। मूंसां मुंहिंजे नाले सां घणो ई स्कैम थींदो आहे, यानी कि सबा इज़ी लोड वारी, ऐं उनखे चवंदा आहिनि सबा इज़ी लोड वारी, उनखां सबा पैसा घुरंदी रहंदी आहे, यानी कि आप 50 रुपीज का मेरे पास बैलेंस भेज दें और मैं हॉस्पिटल में हूँ, मुश्किल में हूँ, मैं बाद में आपको रिटर्न कर दूंगी, XYZ ब्ला ब्ला, ये हलंदो रहंदो आहे मैसेज पर। उहा सभा मां आहियां मुंहिंजे नाले ते अलाए केतिरनि माण्हुनि लाइ केतिरो बैलेंस मोकिलियो। चवंदा आहिनि कॾहिं चवंदा आहिनि, पर मां कॾहिं बि कंहिंखां बैलेंस न आहियां घुरंदी। ऐं मुंहिंजे नाले ते इलाही स्कैमिंग थी आहे। ऐं हिकिड़ो वॾो स्कैम जेको मुंहिंजे प्रोग्राम जे थ्रू, मां जॾहिं मॉर्निंग शो सोलो कंदी हुयमि मुबशिर, त हुन वक़्तु हिकिड़ो गेस्ट आयो हुयो फॉरेन कंट्री खां। सो इहो सचो वाक़ियो आहे ऐं हाणे कुझु ई टाइम हिनखे 2-3 महीना थिया हूंदा।
सो मुंहिंजे नाले ते हिकिड़ी फेक आईडी ठाही वई ऐं उन्हनि खे ॾिठो वियो त फॉरेन कंट्री खां आया आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे नाले ते मैसेजिस कया विया, मुंहिंजूं AI जे हवाले सां उन AI ते ठाहे तस्वीरूं मुंहिंजूं सेंड कयूं वियूं त मां बीमार आहियां, प्लीज़ मूंखे हेल्प कयो मुंहिंजी। ऐं मुंडे मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां मुबशिर त 1.5 खां 2 लख रुपया हुन भाई उन्हनि ॾे सेंड कया मुंहिंजे नाले ते। देन उन्हनि मूंसां कॉन्टेक्ट कयो त हाणे तव्हांजी तबियत कीअं? मां चयो मूंखे छा थियो हुयो? मूंसां न बल्कि मुंहिंजे डायरेक्टर सां, छो त मां न कंहिंखे नंबर ॾींदी आहियां न कंहिंसां कॉन्टेक्ट रखंदी आहियां। सो इहे स्कैम्स मुंहिंजे नाले ते तमामु वॾा स्कैम्स थी चुका आहिनि। बिल्कुलु सभिनी खां आसान तरीक़ो बचण जो सवलो तरीक़ो इहो आहे त पहिरीं त तव्हां पंहिंजो पासवर्ड कंहिंखे न ॿुधायो, चाहे तव्हांजो कोई घर भाती ई हुजे, इहा प्राइवेसी लाज़मी आहे। इन खां पोइ जेके तव्हांजा पासवर्ड्स आहिनि, पासकोड्स आहिनि, तव्हांजो मोबाइल फ़ोन जो पासवर्ड आहे, तव्हांजो बैंक जो पासवर्ड आहे, उहो सभु तव्हां हिकिड़े पेपर ते लिखी करे रखी छॾियो या पंहिंजे मोबाइल में सेव करे छॾियो। सिक्योरिटी ज़रूरी आहे। पहिरीं असीं सिर्फ़ु सिक्योरिटी गार्ड्स ॾिसंदा हुआसीं, पर हाणे साइबर सिक्योरिटी असां वटि जेका अची वई आहे उहा ऑफिसिस जी देखभाल करे थी, उतां जी सिक्योरिटी संभाले थी। इहो सभु कीअं थिए थो नाज़रीन, इन हवाले सां असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। वठूं था हिते नंढिड़ो ब्रेक खां पोइ अची वर्ल्ड पासवर्ड डे ते ॻाल्हाईंदासीं जेको अॼु सेलिब्रेट कयो वञे पियो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। अॼु वर्ल्ड पासवर्ड डे सेलिब्रेट कयो पियो वञे। वर्ल्ड पासवर्ड डे छो सेलिब्रेट कयो पियो वञे? सिक्योरिटी जी अॼुकल्ह एतिरी छो नीड थी वई आहे, या वरी असां वटि जेके कोर्सिस थियनि पिया AI जा बि ऐं साइबर सिक्योरिटी जा बि हिकिड़ी अलॻि फील्ड थी वई आहे साइबर सिक्योरिटी जी, ऐं इन में माण्हू खोड़ सारा इन थियनि पिया। ऐं साइबर सिक्योरिटी या वरी सिक्योरिटी जेके बि रीज़न्स आहिनि, असां वटि जेतिरा माण्हू आहिनि इन सिक्योरिटी खे सम्झणु चाहिनि था त असांखे एक्चुअली ज़रूरत छो आहे। इन हवाले सां असीं थोरो ॻाल्हाईंदासीं। ऐं हिते असांखे फ़ोन ते बि जॉइन कयो आहे इंजीनियर ज़ाहिद अली साहब, उन्हनि खे वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ज़ाहिद अली साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। आज वर्ल्ड पासवर्ड डे सेलिब्रेट किया जा रहा है, क्या कहेंगे इस हवाले से? मैडम, जैसा कि हम जानते हैं कि आजकल पूरी दुनिया जो है डिजिटल हो चुकी है। हम मोबाइल फोन, लैपटॉप, ऑनलाइन बैंकिंग, सोशल मीडिया और ईमेल का रोजाना इस्तेमाल करते हैं जी, जिसकी वजह से जो है टेक्नोलॉजी ने हमारी जिंदगी में आसानी तो पैदा की है, लेकिन वहीं हमारे पास साइबर खतरात भी हैं। तो इसके लिए जरूरी है कि हम लोग जो है साइबर सिक्योरिटी हमें सिखाती है कि हम अपने जाती मालूमात, तस्वीर, बैंक अकाउंट और अहम रिकॉर्ड को जो है किस तरह से महफूज रखें। अगर हम एहतियात करेंगे तो हम छोटी सी गलती न करने की वजह से हम बहुत बड़े बड़े नुकसान से बच सकते हैं। तो इसमें साइबर सिक्योरिटी में सबसे अहम जो बात होती है वो पासवर्ड प्रोटेक्शन होता है जी। तो ये एक मजबूत पासवर्ड ऐसा होना चाहिए कि जो है कोई भी हैकर जो है आसानी से इसको तोड़ नहीं सके। तो उसके लिए जो है डिफरेंट जब हम लॉग इन होते हैं या डिफरेंट सिस्टम पर जाते हैं तो वो हमें कोड बताता है कि बड़े और छोटे हरूफ के साथ नंबर इस्तेमाल करें, और आपका कोड ऐसा होना चाहिए। फॉर एग्जांपल जैसे मैं कह रहा हूँ Ali@the_square 2026, एंड इसमें क्या हुआ कि हर तरह के नंबर आ गए। तो इस तरह का पासवर्ड जो होता है वो ज्यादा रिलायबल होता है। और उसके बाद जो है हमारे पास जो है साइबर सिक्योरिटी में 2 ऑथेंटिकेशन जो है 2 फैक्टर ऑथेंटिकेशन भी इस्तेमाल किया जाता है, जिसमें हम लोग जो है कि जब हम अपना कोई भी पासवर्ड देते हैं तो उसके लिए हमें पिन मिलती है, जिसकी वजह से जो है हमारा जो है अकाउंट ज्यादा मजबूत हो जाता है।
बिल्कुल ठीक है इंजीनियर जाहिद अली साहब, हम पूछना चाहेंगे आपसे, आम औकात पे लोग ये भी गलती करते हैं कि एक पासवर्ड लगा दिया तो वो साला साल फिर चलता रहता है, या पूरी जिंदगी आमतौर पे लोग पासवर्ड चेंज नहीं करते। आमतौर पे कितने टाइम बाद पासवर्ड तब्दील कर लेना चाहिए, या बार बार तब्दील करना सही होता है? सर आम तौर पर जो है अच्छी कंपनी है, मल्टीनेशनल या हमारी जो किताबें हैं वो ये बताती हैं कि हमें 1 महीने के बाद पासवर्ड को चेंज करना चाहिए। सही। ओके, जी जी सही है। जाहिद अली साहब, साइबर सिक्योरिटी के हवाले से क्या कहेंगे? आजकल जो भी ममालिक हम देखते हैं साइबर सिक्योरिटी पे बहुत ज्यादा काम करे, पाकिस्तान में क्या हो रहा है इस हवाले से? जी जी, इस पे जो है नेफ्टेक और पाकिस्तान की बहुत सी यूनिवर्सिटीज और हम लोग जो है बैचलर डिग्रीज में भी जो है स्पेशलाइजेशन जो है बैचलर लेवल पर ही साइबर सिक्योरिटी में अभी माशाल्लाह स्टार्ट हो चुकी है। HCC का ये बड़ा कदम है। जैसा कि आप जानते हैं मैं भी इल्मा यूनिवर्सिटी में जी। फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी का डीन हूँ। तो हम जो है साइबर सिक्योरिटी जो है बैचलर लेवल पर जो है वो ऑफर कर रहे हैं और इसकी बिल्कुल बहुत ज्यादा जरूरत है। जैसा कि आजकल आप देख रहे हैं कि हमारे यहाँ मुआशरे में जो है साइबर अटैक जो है आए दिन नई टेक्नोलॉजी या नए तरीकाकार इस्तेमाल किए जा रहे हैं, तो जिसकी वजह से जरूरी है कि हम भी जो है इंटरनेशनल लेवल पर जो है मुकाबले के लिए तैयार रहें। बिल्कुल। अच्छा जाहिद अली साहब, हम जानना चाहेंगे, आमतौर पे देखा गया है जो स्टूडेंट साइबर सिक्योरिटी में डिग्री लेते हैं या कोई आम डिप्लोमा करके कोर्सेज लेते हैं, वो फिर आमतौर पे खुद भी हैकर्स वगैरह की तरफ चले जाते हैं। ये कितना कहाँ पर ऐसा कोलैप्स है कि वो जो स्टूडेंट आ रहे हैं या जो नए लोग इसमें डिग्री हासिल कर रहे हैं उनको तो इसमें अवेयरनेस के हिसाब से काम करना चाहिए, और वो हमने बहुत सारी चीज़ें ऐसी देखी कि लोग इस तरफ निकल जाते हैं। सर ऐसे ही है कि जैसे आपने सुना भी होगा और देखा भी कि ये लास्ट जो अभी वार हुई थी तो उसमें नौजवान बच्चों ने ही ये सारा काम किया था और ये मीडिया पे भी काफी उठा था। तो ओवरऑल ये है कि हमारी एक्चुअली जो पॉलिसीज हैं गवर्नमेंट लेवल पर, ठीक है ना, उनको इतना नैरो बना दिया गया है, या जो गवर्नमेंट जॉब्स वगैरह, ठीक है, तो उनमें इतनी ज्यादा उसको नैरो कर दिया गया है। क्योंकि आपको पता है कि आजकल बिजनेस का स्टूडेंट भी अगर आप कहीं बाहर के मुल्क में जाएंगे तो वहां पर देखेंगे कि वो IT की बहुत अच्छी पोजीशन पे काम कर रहा होगा। तो ये वाला हमारे यहाँ बहुत इश्यू है, जिसकी वजह से जो है हमारे जो है बहुत सी डिग्रियां जाया हो जाती हैं। स्किल को नहीं देखा जाता, डिग्री को देखा जाता है। तो यही वजह है कि हमारे जो साइबर सिक्योरिटी है, इवन के साइबर सिक्योरिटी का बच्चा अगर उसको कहेंगे कि वो कंप्यूटर साइंस में पढ़ा दे तो हमारी HCC या इस तरह के अदारे कहते हैं नहीं नहीं ये नहीं कर सकता क्योंकि इसकी स्पेशलाइजेशन इसमें नहीं है। इवन कि हम फैकल्टी मेंबर नहीं रख सकते। सही। इस तरह के जो तरीकेकार है ये जो है स्टूडेंट्स को और जो है हमारी तरक्की को जो है दीवार बन के रोक रहे। बिल्कुल ठीक है। हम ये भी जानना चाहेंगे इंजीनियर साहब आपसे कि अगर कोई अकाउंट हैक हो जाता है किसी सोशल मीडिया का या कोई बैंक अकाउंट, तो उस सूरत में एक आम इंसान क्या कर सकता है? कैसे वो रिकवरी कितनी देर में हो सकती है? सबसे पहले सर ये तो कहना मुश्किल हो जाता है, लेकिन आप ट्राई करें कि आप अपना नेट को डिस्कनेक्ट कर दें। फर्स्ट ऑफ ऑल। ठीक है। जी 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 सही है। जाहिद अली साहब, आपने जैसे वॉर की बात की और वॉर में हमने कुछ ऐसा सुना कि हमें यकीन नहीं आया, जैसे अभी ईरान की बात हम कर लें, उनका पूरा साइबर सिक्योरिटी सिस्टम हैक कर दिया गया था और उसके बाद हमने सुना कि पाकिस्तान ने उनकी मदद की। क्या ये पॉसिबल हो सकता है या फिर ये सुनी सुनाई बात है? जी बिल्कुल, हमारे पास बहुत ऐसे नौनिहाल बच्चे हैं, मेरे बहुत से स्टूडेंट हैं। तो ये बच्चों के इंटरेस्ट पे डिपेंड करता है। और जैसा कि आजकल आपको पता है कि बच्चों को जो है मोबाइल से उठाकर घर से बाहर निकालना पड़ता है। जी। तो कुछ बच्चे ऐसे इंटेलिजेंट हैं कि वो खुद मेहनत करते हुए अपने शौक से
इस तरह के बहुत बड़े बड़े काम कर लेते हैं। मेरे पास बहुत से 1-2 स्टूडेंट रिसेंटली आए और मैं खुद परेशान हो गया कि वो मुझसे आगे निकल रहे थे। ओहो ओके, बेहतरीन, बहुत अच्छी बात है। बिल्कुल। तो वैसे जाहिद साहब, ये जरा अजर तफन्नुन के हवाले से मैं बात करना चाहूंगा। आपसे भी लोग इसी हवाले से राब्ता करते हैं कि यार वो किसी का व्हाट्सएप हैक करवाना है या किसी का फेसबुक का अकाउंट हैक करवाना है, कोई तरीकेकार बताओ हमें। सर एक्चुअली क्या है कि ये बातें जरूर होती हैं, लेकिन जो है आजकल लोग जो है खास तौर पर जो पढ़े लिखे तो उनको थोड़ी सी अवेयरनेस है जी। कि हम लोग जो है इस तरह की बात, ये भी एक जुर्म है। बिल्कुल बिल्कुल ऐसा तो ही है। ये अभी लोगों में ये सेंस आ गया है, तो आमतौर पर ऐसे लोग बात नहीं करते, और अगर इतने छोटे लेवल पर बात होती है तो उसकी कोई अहमियत नहीं होती। बिल्कुल ठीक है। डॉक्टर इंजीनियर साहब, आप हमारे साथ कनेक्ट रहिएगा। हम यहाँ पे एक छोटा सा ब्रेक लेंगे। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। असीं थोड़ी साहिक वठी करे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां वटि हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। मां मुबशिर हुसैन, ही सभु आपड़ो मॉर्निंग विथ आवाज़ में तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं असां अहम मौज़ू जे मथां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुयासीं। असां सां गॾु डॉक्टर इंजीनियर ज़ाहिद अली साहब मौजूदु आहिनि, जेके साइबर सिक्योरिटी जा माहिर आहिनि ऐं हिकिड़ी यूनिवर्सिटी जे अंदरि इन्हीअ डिपार्टमेंट जा डीन बि आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो दोबारा रिकनेक्ट कंदासीं ताकि अवां ताईं बहितर खां बहितर मालूमात मिली सके। जाहिद अली साहब, हम दोबारा आपकी तरफ आएंगे। मैं पूछना चाहूँगा कि ये जो हम आम तौर पे थर्ड पार्टी एप्लीकेशन इस्तेमाल करते हैं, या पाकिस्तान में आम औकात VPN वगैरह भी इस्तेमाल किया जाता है जब यहाँ पे कोई ट्विटर वगैरह बैंड हो जाता है, ये कितना ख़तरनाक होता है हैकिंग के हवाले से या दीगर चीज़ों के हवाले से? सर बिल्कुल, ये जो है थर्ड पार्टी एप्लीकेशन जो है ये प्रॉब्लम देते हैं, क्योंकि जो है इसमें VPN इस्तेमाल करते हैं जिसमें लोकेशन वगैरह और ये वाली सारी चीजें जो है हम लोग जो है नहीं देख सकते, तो ये एक सिक्योरिटी रिस्क होता है। इसी तरह गैर महफूज VPN इस्तेमाल करने से जो है पर्सनल इंफॉर्मेशन लीक होने का खतरा होता है, ठीक है ना। इसलिए यूजर को चाहिए कि वो अपना ट्रस्टेड और वेरीफाइड एप्लीकेशन जो है वो इस्तेमाल करे। यही इसी वजह से जो है जो ऑथेंटिकेशन सॉफ्टवेयर या जो लीगल एप्लीकेशन सॉफ्टवेयर होते हैं कंपनीज इस्तेमाल करती है, ताकि उनका डेटा वगैरह जो है वो लीक नहीं हो सके। तो लेकिन हमारे यहाँ जो नॉर्मल यूजर है तो वो इस तरह की गलतियां करता है, जिसकी वजह से कभी कभी उनको बड़ा नुकसान का सामना करना पड़ जाता है। सही। जाहिद अली साहब, AI और ChatGPT का आजकल बहुत रुझान है, इस्तेमाल भी बहुत हो रहा है, कि ये भी हमारा डेटा लीक कर सकते हैं? बिल्कुल, बाज दफा जो है एक्चुअली जो है ये एक बहुत बड़ा फला है ChatGPT में। तो मैं सिंपली बच्चों को यही कहता हूँ कि इंसान को तो जो है AI जो है आर्टिफिशियल इंटेलिजेंस नहीं जो छोड़ सकता, यानी आगे नहीं निकल सकता, लेकिन जो ChatGPT इस्तेमाल कर रहे हैं और जो नहीं कर रहे वो एक दूसरे को पीछे छोड़ देंगे। तो ये जरूरी है आजकल के दौर में कि हमें ChatGPT इस्तेमाल करना है, लेकिन उससे जो है आजकल जो है डिफरेंट एजेंट्स पर काम हो रहा है, क्योंकि ChatGPT जो है इसके लिए गवर्नर साहब ने भी शायद कुछ प्रोग्राम जो है वो लॉन्च करवाए थे फ्री ऑफ कॉस्ट, और बाहर से कुछ माहिरीन भी ये कोर्सेज करवा रहे थे कि ताकि हमारी आवाम को और हमारे जो बच्चे हैं, यंग जनरेशन है, उनको इसमें एक्सपर्ट किया जाए। और ChatGPT में ये जो एक सिक्योरिटी का बहुत बड़ा इशू इन फ्यूचर बन सकता है, उस पे जो है
हमारे लोग भी तैयार हो सके। एक ऐसा केस भी सामने आया कि चैट जीपीटी से किसी बच्चे ने पूछा कि मैं फेल हो गया हूं और मैं अब बहुत ज्यादा डिसहार्ड हो गया हूं, ये गूगल पर भी रखी हुई थी बात और हमारे काफी पेजेस पे भी आई, तो चैट जीपीटी ने उसको मतलब सजेस्ट किया कि आपको अब जीने का कोई हक नहीं है, आप खुदकशी कर सकते हैं, सुसाइड अटेम्प्ट कर लें। तो बहुत डर गए उनके पेरेंट्स। तो ये कितना बड़ा खतरा हो सकता है हमारे लिए? जी, एक्चुअली प्रॉब्लम ये है कि चैट जीपीटी जो है उसका अगर मैं थोड़ा सा आपको एक शॉर्टली बताऊं कि वो ऐसे है एक इंसान की तरह है। समझे कि अगर वो हम लोग जो है, अगर देखा जाए तो हमारे यहाँ जो है 10% से भी कम लोग होंगे जो सही सवाल उससे पूछते होंगे, तो वो पूरा एक डेटाबेस डेवलप हो जाता है। मीन्स कि वो एक नेगेटिव सोसाइटी में रह रहा है। हर बंदा उससे यहाँ पर तक के आजकल लोग 2+5 मल्टीप्लाई भी चैट जीपीटी से करवाते हैं और बहुत नेगेटिव क्वेश्चन। तो वो इस तरह से उसका पूरा डेटाबेस जो है नॉर्मल कम्युनिकेशन के लिए जो उसका मॉड्यूल है उसमें जो है, तो अगर आप जरा सी भी बात उसको जो है आप पूछेंगे तो वो नेगेटिविटी की तरफ ज्यादा जाता है। जैसे ही हम लोग फर्स्ट क्वेश्चन करते हैं उससे ही वो, जैसे एक इंसान से हम लोग मिलते हैं तो हमें उसकी पहली बात से, फर्स्ट इंटरेक्शन से ही पता चल जाता है कि ये कैसा बंदा है। तो इसी तरह से एक एआई भी एक माहिर मशीन है, तो वो फौरन आपके क्वेश्चन से ही जज कर लेती है कि ये किस तरह का बंदा है और उस हिसाब से वो आपको रिप्लाई देना शुरू कर देती है। अगर आप पॉजिटिविटी की तरफ जाएंगे तो वह आपको पॉजिटिव वे से क्वेश्चन देना शुरू कर देगा और ये आपकी प्रीवियस हिस्ट्री को भी कंसीडर करता है कि जो आप उससे बहुत सी फजूल बातें फ्री टाइम में पूछते रहते हैं। बिल्कुल ठीक है। जाहिद अली साहब, ये बताइएगा, चैट जीपीटी हो गया, जेमिनाई हो गया, डीप सीक हो गया, ये तमाम वो टेक्नोलॉजीज़ हैं जो चाइना, अमेरिका और दीगर कंट्रीज़ से डेवलप की और हम तक पहुंची। पाकिस्तान में इस हवाले से कोई काम हो रहा है कि पाकिस्तान की एक अपनी कोई चैट जीपीटी टाइप कोई ऐसा सॉफ्टवेयर लॉन्च हो, या जैसे आप भी इसके डीन हैं और आपके साथ स्टूडेंट्स वगैरह, तो इस पे आप समझते हैं कि पाकिस्तान में काम होना चाहिए, हमारी अपनी टेक्नोलॉजी हो ताकि वो इस तरह की नेगेटिव चीज़ों को जो है वो प्रमोट ना करें? जी सर, इसी तरह से सर हम लोग जो है साइबर सिक्योरिटी लॉ और एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस लॉ वगैरह पर जो है काम कर रहे हैं ना। मैं पाशा का एआई का मेंबर भी हूँ 2028 तक। तो आपको पता है ये जो है, तो यहाँ पर पाकिस्तान में बहुत से डेवलपर और स्टार्टअप जो है वो बन रहे हैं। एक हमारे स्टूडेंट ही थे, उन्होंने जो है जैसे व्हाट्सएप की एप्लीकेशन है इंटरनल, वो अपनी ऑर्गेनाइजेशन में रन कर रहे हैं। और इसी तरह से हम इसको ये नहीं कह सकते कि सिर्फ अमेरिका, चाइना और इन लोगों ने चैट जीपीटी पे काम किया है। मैं बहुत से लोगों को ऐसे को जानता हूं कि जो इसका हिस्सा है और वो पाकिस्तान से ताल्लुक रखते हैं। तो इसका मतलब है कि हम भी इंटरनेशनल लेवल पर उस पे पार्टिसिपेट कर रहे हैं। लेकिन जो है हमारे यहाँ जो है सबसे बड़ा इशू है अभी ब्रांड का, कि हमारे पास कोई ऐसी हम कंपनीज या वो जो है इंट्रोड्यूस नहीं करवा सके अभी तक। लेकिन इस पे आपको पता है कोविड के बाद जो है काफी काम स्टार्ट हुआ है और लोग बड़े बड़े सेटअप कर रहे हैं। और रिसेंटली आपने जो है एलन मस्क के साथ जो है एक पाकिस्तानी स्टूडेंट का जो जी, तो उससे भी आप देख सकते हैं कि हमारे यहाँ भी इन चीजों पर काम हो रहा है। तो इंशाल्लाह हम लोग भी इन फ्यूचर जो है एक अच्छे कंट्रीज में जहां पर साइबर सिक्योरिटी और आर्टिफिशियल पर काम हो रहा है उनमें नाम आएगा इंशाल्लाह। फॉर द बेस्ट इंजीनियर जाहिद अली साहब, मैं आपसे जरूर पूछना चाहूंगी कि ये जो गेमिंग का दौर हमारे पास चल पड़ा है और हमारा हर बच्चा रात में जो गेमिंग स्कैमिंग कर रहा है और उसमें पैसे जीत रहा है, कभी हार रहा है, ये कितना बड़ा क्राइम है? क्या ये भी साइबर सिक्योरिटी में आता है? जी बिल्कुल, एक ये क्राइम तो है, लेकिन ये पूरी दुनिया में सिर्फ हमारे पास नहीं है जी। ये पूरी दुनिया का एक बहुत बड़ा इशू है। आपको पता है तरक्की के साथ साथ हमें अपने आप को भी जो है सिक्योर करना होगा। उसके लिए जो है कंट्री बेस्ड जो है लॉ और रेगुलेशन पर बहुत जरूरी है कि हम लोग जो है दिन रात मेहनत करें और इसको जो है दुनिया के साथ साथ जो है हम लॉज और जो है अपने आप के जो बच्चों को है उसके लिए शौर दें
और ताकि हम लोग इस तरह के जो है बहुत से फेक जो प्लेटफॉर्म है और जो स्कैम है, ठीक है ना, तो उनसे बच सके और इनमें जो है बैलेंस कर सके, क्योंकि आप जैसा जानते हैं कि सिर्फ पाकिस्तान में ही जो है इशू नहीं है सिक्योरिटी का, पूरी दुनिया में ही इशू है। बिल्कुल। आखिरी सवाल जाहिद साहब आपसे करना चाहेंगे, आप हमारे नाजरीन को भी बताएं आम बंदे के लिए साइबर सिक्योरिटी कितनी ज़्यादा ज़रूरी है और इसकी अहमियत के बारे में आप कोई ख़ास पैगाम अपनी तरफ से। जी, मैं ये कहना चाहूँगा कि हर बंदा जो है कोशिश करे कि जो भी वो डिवाइस यूज़ करे और वो जो है ऑथेंटिकेटेड डिवाइस होनी चाहिए। लाइक जैसे मोबाइल फोन है, आपने देखा होगा कि बहुत से उसमें ट्रेंड चला हुआ है कि आपको 1 लाख रुपए की चीज 20,000 में मिल जाती है। वो किसी को उसको जेवी नाम दिया हुआ है, किसी को फैक्ट्री अनलॉक है और ये है। कोशिश करें कि सस्ता ले लें, लेकिन अगर आप बैंक की एप्लीकेशन या कोई अपना पर्सनल डेटा जरूर जाहिर बात है आप लोग यूज करते हैं, तो उसके लिए आप सस्ती डिवाइस ले लें, लेकिन आप जो है ऑथेंटिकेटेड डिवाइसेस यूज करें। बिल्कुल ठीक है, बहुत शुक्रिया डॉक्टर इंजीनियर जाहिद अली साहब, आपने अपना कीमती वक्त निकाला हमारे नाजरीन के लिए, आवाज़ टीवी के लिए। सबा वो बाय द वे तव्हां ॿुधायो तव्हां छा पासवर्ड वगैरह रखी वेठा आहियो? अच्छा, मां पासवर्ड ॿुधायां त तव्हां मुंहिंजे बैंक खे ॾिसी वठो। जीअं मूंखे पहिरियां ई जुनैद तंग कंदो आहे त तव्हांजे अकाउंट में केतिरा पैसा आहिनि। अच्छा, मुंहिंजे खासा ॾिठा बि आहिनि, तॾहिं त तंग कंदो आहे। बाक़ाइदा माना चाहे थो त तव्हांजो पासवर्ड कंहिं तरीक़े सां मिले त बसि उहो असां शेयर वग़ैरह कयूं। त हूअं तव्हां सिक्योरिटी कहिड़े क़िस्म जी लॻाए वेठा आहियो, मां इहो ॼाणण थो चाहियां। अच्छा, बसि इहो छॾियूं था हाणे मुबशर, हाणे मां तव्हां खां बि थोरो पुछां भला, तव्हां सां कॾहिं इहो स्कैम थियो आहे? छो त इहे स्कैम पढ़ियल लिखियल नौजवाननि सां बि थियनि पिया। तव्हां कोड सेंड कयो या वरी तव्हां ॾे पार्सल जी जीअं तव्हां ॻाल्हि कई, इन खां अलावा जेके ॿियूं शयूं आहिनि, तव्हांजो व्हाट्सअप हैक या वरी तव्हां आउट ऑफ कंट्री, जीअं मां वयमि आउट ऑफ कंट्री ऐं हुते मुंहिंजी आईडी ठही वई, जेको बि ईंदो आहे हुनजी आईडी ठही वेंदी आहे, मां हिते फाथल आहियां, मूंखे पैसा ॾियो। तव्हां सां कोई अहिड़ो सीन? ईअं ई आहे, बिल्कुलु मूंसां बि हिकु ॿ दफ़ो अहिड़ा फ्रॉड थिया। हिकु त मूंखे बि का पाण कॉल रिसीव थी त तव्हांजो पार्सल आयो आहे, तव्हां असां OTP ॿुधायो, ऐं जॾहिं मूं वटि OTP आयो त व्हाट्सएप जो हुयो, त ओॾी महिल मां होश में हुयमि, मां हुनखे पासवर्ड ॿुधायो त मां हुनखे चयो तूं खणी आ, पोइ हाल वाल करे था वठूं। ख़ैर इन तरीक़े सां शयूं असांजूं डिस्कस थींदियूं रहंदियूं। नाज़रीन इहे ॻाल्हियूं कंदा रहंदासीं। बिल्कुलु। हूअं तव्हां को पासवर्ड ॿुधाए छॾींदो? बिल्कुलु न ॿुधाईंदमि नाज़रीन, ही पासवर्ड जे कट पइजी विया आहिनि। मुबशर ऐं मां हिननि सां निपटी वेठा, थोरो ब्रेक था वठूं। तव्हां ब्रेक ते वञो ऐं मां हेॾां हिननि खे ब्रेक थोरो ॾियां थी। नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असीं तव्हां सां गॾु आहियूं, ब्रेक खां पोइ मोटी आया आहियूं ऐं हिकिड़ो अहम टॉपिक हॉट इशू ते अॼु असीं ॻाल्हाईंदासीं हिन सेगमेंट में। छो त असां वटि इहो इशू ख़तमु थियणो ई नाहे, लॻे ईअं थो, पर असीं चाहियूं था त इहो इशू ख़तमु थिए। जेतिरी मीडिया इन शइ खे हाईलाइट करे थी, जेतिरो असीं वायवेला कयूं था, रड़ियूं कयूं था ऐं इन हवाले सां आला ऐवाननि ताईं असांजो आवाज़ बि पहुचे थो, सभु ॾिसनि था, पर पोइ बि इहो इशू ख़तमु नथो थिए। ऐं सिर्फ़ु इन जी इहा हिकिड़ी ई वजह आहे त असां वटि अवेयरनेस न आहे ऐं एजुकेशन जी कमी आहे। औरत खे कमतर सम्झणु, औरत खे घटि सम्झणु, आख़िर छो, आख़िर केसि ताईं, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। जिते बि ॾिसूं था त औरत जी तज़लील कई वञे थी। छा इहो हिकिड़ो तमाशो आहे या हिकिड़ो अहिड़ो ईज़ी कल्चर असां पंहिंजे लाइ पैदा करे छॾियो आहे त बसि जंहिंखे वणे उहो औरत जी तज़लील करे? औरत हिकु पासे माउ आहे, भेण आहे, धीउ आहे ऐं ज़ाल आहे ऐं तव्हांजी सुठी दोस्त बि आहे। उनखां पोइ बि औरत जी तज़लील ही मुआशिरो छो करे रहियो आहे? आख़िर ॻाल्हाईंदासीं अॼु हिकिड़े हॉट टॉपिक ते, हिकिड़े अहम इशू ते। पहिरीं बि असीं ॻाल्हाए चुका आहियूं ऐं असीं
आवाज़ टीवी ते इहा ख़बर बि ब्रेक कई आहे, असांजे न्यूज़ एंकर्स बि ब्रेक कई आहे। गुला जो वाक़ियो, औरत गुला खे क़त्ल कयो वियो आहे, छो? कारोकारी आख़िर केसि ताईं? मुबशिर बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन। कुझु ॾींहं पहिरियां रोड़ीअ जे इलाइक़े में ही हादसो पेश आयो, जिथे तव्हां बि सोशल मीडिया ते ऐं आवाज़ टीवी ते इहा ख़बर ॾिठी हूंदी। गुला भाड़ो छोकिरी जंहिंखे हिकु दफ़ो ॿीहर कारणु जो इल्ज़ाम मढ़ी करे उनखे क़त्ल कयो वियो ऐं वाक़ियो इंतिहाई असांखे अफ़सरदा करण वारो आहे, छो जो इंतिहाई अजब कशमकश में ही सूरत हाल हुई। जॾहिं हुनखे क़त्ल करण जे लाइ मारियो पियो वञे त बिल आख़िर हो उतां जान छॾाए भॼी करे रोड़ी जे इलाइक़े झांगड़ो थाणे ते वञी करे उन पनाह वरिती। उन पुलिस वारनि खे ॿुधायो त मूंखे कारणु जो इल्ज़ाम लॻाए करे मुंहिंजा माइट मुंहिंजो मुड़ुसु मूंखे मारण थो चाहे, मूंखे बचायो वञे। ऐं उन खां पोइ पुलिस उनजी इन्वेस्टिगेशन कंदे उनखे दारुल अमान वठी वई ऐं उन खां पोइ जॾहिं उनखे अदालत में पेश कयो वियो त अदालत इहो फ़ैसिलो ॾिनो त हाणे गुला खे हिननि जे माइटनि ॾे नाहे छॾिणो, हिनखे दारुल अमान मोकिलणो आहे ताकी ही महफ़ूज़ रही सघे, ताकी हिन जो साह महफ़ूज़ रही सघे। लेकिन अदालत में हिकिड़ी अजीब शइ नज़र आई, जेका हींअर बि तव्हां पंहिंजे स्क्रीन ते उहे मनाज़र ॾिसंदो, उहे मंज़र ॾिसंदो, असांजा साथी हलाईंदा त जेको हुनजो पीउ आहे अदालत में उहो पंहिंजो पॻ लाहे करे गुला जे पेरनि में रखी रहियो आहे ऐं उनखे मिनतूं थो करे त तूं असां सां गॾु घर हल, तोखे केर बि हथ न लॻाईंदो, तोखे केर बि कारण जो इल्ज़ाम लॻाए करे क़त्ल न कंदो। ऐं जॾहिं असां उहे मंज़र ॾिसूं था पिया, जॾहिं तव्हां उहो क्लिप ॾिसो था पिया त उन गुला जे चहिरे ते हिकु अजीब संजीदगी नज़र अची रही आहे। उनजी उहा संजीदगी, उनजे जिस्म जे मथां उहे तशद्दुद जा निशान, उनजे ॿाहुनि जे मथां, उनजे चहिरे जे मथां उहे तशद्दुद जा निशान रड़ियूं करे ॿुधाए रहिया आहिनि त हाणे गुला जो जेको आख़िरी वक़्तु आहे उहो अची करे पहुतो आहे। हुनखे पंहिंजे पीउ जी हिन ॻाल्हि ते यकीन न करणु घुरिजे, बिल्कुलु। लेकिन छो जो हो न्याणी पर मुबशिर पीउ जहिड़े रिश्ते ते यकीन न करे त आख़िर कंहिं ते करे? बिल्कुलु सवालिया निशान आहे। हाणे उहा ई ॻाल्हि असां कयूं था पिया, छो जो हो न्याणी हुई त हुनखे पंहिंजे पीउ जे पॻ जो मान रखणो हुयो, उनजी इज़त जो पास रखणो हुयो ऐं उहो ई थियो। ऐं इज़त सिर्फ़ छोकिरी छो रखे? मां त इहो चवंदी आहियां त औरत ही इज़त छो रखे? इहो इलाही मुआशरे जे अंदरि, समाज जे अंदरि इलाही ज़्यादा जेको आहे असां वटि प्रॉब्लमेटिक शइ आहे। ऐं जॾहिं हू पंहिंजे पीउ जे पॻ जो मान रखे थी ऐं जॾहिं हुनखे उतां वठी वञे थो उनजो पीउ, त वेरी नेक्स्ट डे इहो वाक़ियो पेश थो अचे त हुनजो मुड़ुसु हुनखे गोलियूं हणी करे फायर करे थो छॾे, त ओॾी महिल उनजो उहो पीउ किथे आहे जेको हुनजे पेरनि में पॻ रखी करे अदालत खां वापसि वठी आयो, हुनखे यकीन ॾियारई त पुट मुंहिंजे हूंदे तोखे केर बि हथु न लॻाईंदो। उनजा उहे भाइर किथे हुया? नाज़रीन, में असांजे पूरे समाज खे, सॼी सिंध खे सोचण जी ज़रूरत आहे त वाई ऑलवेज़ वुमेन। जेकॾहिं कारणु जो इल्ज़ाम आहे त इहो सिर्फ़ औरतुनि जे मथां ई छो? अच्छा, ॿी ॻाल्हि इहा मुबशिर, हिकिड़ो त कारणु जो इल्ज़ाम आहे, औरत खे ई इज़त सम्झो वेंदो आहे, औरत इज़त आहे बि, ऐं सिर्फ़ औरत इज़त छो बचाए? छा मर्द जॾहिं नशो करे थो त पंहिंजे पीउ माउ जी इज़त नथो लॼाए? छा जॾहिं मर्द औरत खे तलाक ॾिए थो या घरां कढे थो, छा उहा पीउ माउ जी इज़त नाहे? छा जॾहिं हिकिड़ो पुटु कमाए नथो ऐं घर वेठो आहे ऐं ॿिनि वेलनि जी मानी बि पंहिंजी माउ खे चवे थो त खट ते ॾे, छा इहा पीउ माउ जी इज़त आहे? खोड़ सारा सवाल आहिनि, पर हिन वक़्तु असांखे करीम बख़्श रोड़ी मां असांजे रिपोर्टर, आवाज़ टीवी जे रिपोर्टर जॉइन कयो आहे। उन्हनि खां ज़रूरु पुछंदासीं गुला भाड़ो जो केस, उन हवाले सां तव्हां वटि कहिड़ी अपडेट आहे? करीम बख़्श साहब, अस्सलाम वालेकुम। जी करीम बख़्श साहब, गुला भाड़ो वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां रिपोर्टिंग कई आहे, छा चवंदा हिन हवाले सां? हिन वक़्तु केस जी छा अपडेट आहे? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त गुला भाड़ो जेको मुबैना कारण इल्ज़ाम हेठि 18/4 ते ॻोठ शाहबख्श भाड़ो जेको अलिफ कचे जो इलाइक़ो आहे, उन खां हिकु जेको दरिया वीचारी न्याणी जेको आहे 11 बजे राति जे जेको अंधारे में जेको आहे तड़पंदे उते पहुती अची झांगड़ो थाणे ते, झांगड़े थाणो जेको आहे कंहिंखे बि अपडेट न ॾिना। उनखे 5 ॾींहंनि खां पोइ 20 तारीख़ ते जेको आहे हिनखे कोर्ट में जेको आहे अदालत में पेश कयो। अदालत उते जेको मोहम्मद यूनुस हुयो उनजो मामो ऐं उन सां गॾु उनजो पीउ इमदाद,
ॿुधायो पियो वञे की उन जेको आहे मिंथ में न्याणी खे कयो की पटको मेड़ थी, ॿुधायो पियो वञे की उनजा फुटेज बि न आहिनि पटके जा, की उन मेड़ कई इलाज कयो। उन सां गॾो गॾु इहो बि मां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो आहियां उन्हनि जो इलाज उन खां पोइ पुलिस कस्टडी में हुई। कुझु जेको आहे पुलिस जो बि इन्वॉल्व जेको आहे हिन में अचे पियो, छाकाणि त पुलिस बि आसरो ॾींदी आहे बा वञ ऐं जेको आहे तव्हांजा माउ पीउ आहिनि हाणे ईअं न कंदा ऐं तव्हां हलिया वञो, हाणे बिल्कुलु हरगिज़ तव्हांखे क़तल न कंदा, असां वेठा आहियूं। ऐं कोर्ट जेको आहे तव्हां सां वेठी आहे, त उनमें कोर्ट में जेको आहे ॾटेबाज़ी हिकिड़ो ड्रामो रचाए इन न्याणी खे जेको आहे मामो ऐं मामे जी रज़ामंदी ऐं उनजी पीउ जी रज़ामंदी, इमदाद ऐं मोहम्मद यूनुस जी रज़ामंदी खां पोइ न्याणी खे रज़ामंद कयो। उन खां पोइ अदालत सगोरी उनजी न्याणी जी रज़ामंदी ते पोइ उन्हनि टिन्हिनि हवाले कयो। उन खां बाद में जेको आहे 12 ॾींहंनि खां पोइ राति जो जेको ऊंधाई में इनखे ॿीहर जेको आहे बेदर्दी सां हुते 4 जवाबदार जेके आहिनि मामे मौला बख्श यूनुस ऐं संदसि पीउ जो बि नालो आहे ऐं ॿियो जेको सिकी लधो आहे जेको हिन जो मुड़ुसु आहे जेको चए थो मां पंहिंजी घरवारी खे मारे ऐं नक मथे कयो आहे। ठीकु आहे, अॻु में त हुनखे पुटी मरणु घुरिजे, छोकी न्याणी आहे जेकॾहिं इल्ज़ाम हयो आहे त तव्हां हुनखे कढे छॾियो, मारण जी छा ज़रूरत आहे, हुनखे तड़पाए छोकी हिते हिकु दरिया आहे, दरिया खां पोइ इहो शाह बख्श जेको आहे फारियो आहे जो इलाइक़ो आहे जेको ॻोठ आहे कचे में इलाइक़े में आहे, त हुते हुनखे मारे करे राति जो कंहिं बि तरीक़े सां पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वरी हुते वई, राति जी ऊंधाई में पुलिस इस्पताल इंतिज़ामिया खे बि रोकियो वियो, मीडिया खे न ॿुधायो वञे ऐं उहा लाश जेको राति ई राति पोस्टमार्टम कराए 11-12 बजे उहे खणी आहे। उहे सॼी राति गुज़री वई, सॼो ॾींहुं गुज़री वियो। 4 बजे अची करे काथां माना हिकिड़ी हवा लॻी, वायरल थी का ॻाल्हि, त उनमें वठ सट थी वई। उनमें एसएचओ ॿुधायो की असां जेको आहे हिनखे गिरफ़्तार कयो आहे मौला बख्श खे, जॾहिं त हुते गिरफ़्तार ॿ हुया, हुनजा सिकी लधो मुड़ुसु हुयो ऐं जेको आहे मौला बख्श जेको आहे भाड़ो हुयो, उहो बि मामो ॿुधाए पियो वञे। उहे ॼणा 2 ॼणा गिरफ़्तार हुआ। उन सां गॾो गॾु इहे बि असांखे तरीन वटां मालूमात थिए पई की हे गिरफ़्तार 7 ॼणा हुया। 7 ॼणा जेको एसएचओ जेको आहे झांगड़ो पुलिस आहे उन्हनि मां 6 ॼणनि खे जेको आहे ॾेती लेती बात जेको आहे 5 ॼणनि खे आज़ादु कयो, 6 खे जेको आहे लिकाए छॾियो, जेके 2 इलाइक़नि में नज़र अचनि पिया, सोशल मीडिया ते वायरल थियनि पिया इहे तस्वीरूं बि। त उन सां गॾो गॾु अदालत में जॾहिं इन्हनि खे खणी आया त हिकिड़े जेको आहे उनखे वठी आया हुते मौला बख्श भारे खे जेको इतराफ़ जेको आहे सोच वटि बयानु कयईं। उन खां पोइ 4 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते कोर्ट जेको आहे इनखे पुलिस झांगड़ो पुलिस हवाले कयो। जॾहिं झांगड़ो पुलिस खां असां ॿीहर अपडेट वठण लाइ पहुतासीं त एसएचओ जावेद अहमद मेमून हुयो, झांगड़े थाणे जो एसएचओ। असां चयोसीं हिन जा अपडेट थियो, घणा केतिरा माण्हू गिरफ़्तार आहिनि, केतिरा जेको आहे तव्हां अॻिते केस भराई कीअं कई आहे, कीअं हे राति जी ऊंदाही में तव्हांखे ख़बर पई, त उन का बि असांखे मालूमात न ॾिनी। ऐं जेको आहे चई एसएसपी सखर अज़हर मुगल जेको आहे सख़्ती सां मना कयो आहे कंहिं मीडिया वारे खे जेको आहे फुटेज ठाहिण न ॾिनो वञे। हिकु ॾींहुं पहिरियां यादि रहे त हिकु ॾींहुं पहिरियां इहे फुटेज जेको आहे कंहिं साफ़ जेको आहे ठाहिराया। उन खां पोइ बि बाद में जॾहिं असां पहुतासीं त असांखे साफ़ इन जावेद जेको आहे एसएचओ आहे मेमून आहे उन इनकार करे छॾियो, ख़ाली थाणे जा बि फुटेज साइन ॾिना विया। छाकाणि त इहा पुलिस जी जेकी आहे पंहिंजी हिकिड़ी रवायत बरक़रार रही आहे, कंहिं बि जेको आहे इंट्रोनमेंट में माना उहे जेको मुदालखत में का बि उहा शइ ज़ाहिर ओपन करे न ॾींदा आहिनि। जेकॾहिं साफ़ हुजनि त उहे ज़ाहिर करनि न, उहा शइ बाबा हे ॻाल्हि आहे, हे पंधा एतिरा जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि, एतिरो ही मसइलो थियो आहे, इन्वेस्टिगेशन हले थी। पर उन्हनि सां गॾो गॾु साथ साथ पुलिस जी बेइतमादी आहे। त असां इहो ॾिसूं पिया की कॾहिं वारिस कहिड़ो बयानु ॾियनि पिया, कॾहिं कहिड़ो बयानु, लॻे थो इहो केस जेको आहे डामाडोल कयो वेंदो। जी ठीकु आहे, पीर बख्श इहो ॿुधाइजो हींअर हिन जो जेको केस आहे उहो सरकारी मुद्दत में दाख़िल कयो वियो आहे, त जेतिरा बि जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि जी का अदालत में पेशी थी आहे, अदालत सगोरी हिन जे मथां छा रिमार्क्स ॾिना आहिनि? अदालत इहो जेको आहे इन्हनि जो फरियादी ॾिसो न, फरियादी आहे एसएचओ जावेद अहमद मेमून। सरकार जी फरियाद में जेको आहे एफआईआर कई वई आहे, पर जेके हिकु हेड कांस्टेबल आहे अलावर आयो उहो शाहिद आहे, हिकिड़ो आबास जेको आहे चापचार सिपाही आहे, उहे जेके शाहिद आहिनि। फरियादी जेको आहे इहो जावेद एसएचओ झांगड़ो जावेद मेमून आहे। उन्हनि जेको आहे कोर्ट में आईओ जेको आहे असगर अचराणी जेको आहे उहो अदालत में हिकिड़े ॼणे खे खणी आई। जॾहिं त मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो की 2 लाख में हुया, उन्हनि ॾेखारिया कंहिं मीडिया दोस्त खे कंहिं बि मार्फत, त उन्हनि सां गॾो गॾु ॿियो ज़ाहिर ई न कयूं, सिकी लधो हिकिड़े खे कोर्ट में खणी आया।
कोर्ट में खणी करे उहो ज़ाहिर कयूं त उन्हनि खे अदालत खे कयूं त असां जेके आहिनि सां पुछा गुछा कंदासीं, असांखे हिन जी रिमांड ॾिनी वञे। उन वधीक रिमांड वठण जी कोशिशि कई, पर कोर्ट सकोरी जेको आहे शिक्षण सिविल जज जेको आहे हिननि खे 4 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते जेको आहे हिनखे पुलिस हवाले कयो आहे। अञा ताईं का बि बाक़ी इहे अफ़वाह हलनि पिया कि हाणे जेको आहे मुख़्तलिफ़ जेको सहाफ़ियुनि खे घुराए करे बयानबाज़ी थिए पई कि असांखे कॾहिं चवनि था माल चारे पियो करे, कीअं बंदूक लॻी आहे, का इहा जेको आहे हिननि जी माना केस में जेको आहे उहो लचक ॾेखारनि था, माना पंहिंजे पाण ते हाणे पहिरियों त बटन पिया असां मारी, हाणे वरी केस में थोरो लचक ॾेखारी अथऊं, छाकाणि त इहा पुलिस जी जेकॾहिं इंट्रोलमेंट न हुजे, पुलिस हिननि खे सेखारे हूंदो कि साहब हिन खे घुराए करे तव्हां बयान बदली कयो, तव्हां दार कूका कयो ताकि केस जेको कमज़ोर थिए। पर मां इहो साफ़ नज़र पियो अचे कि वीचारी न्याणी जो जेको आहे अधु राति जो जेको कंटन में माना एॾो कचो परे आहे हिननि जो कोर्ट, मां पाण पंहिंजे फ्लैट में जेको आहे हिननि जे कोठनि में वियो, शाह बख्श इकबाल बारिश ते रिपोर्टिंग कई आहे, तमामु इंतहाई जेको गमगीन जेको उते जेको आहे सूरत हाल आहे, त उते जेको आहे उहा भॼी करे आई, उतां सुबह लॻाइनि, कंडा लॻाइनि वीचारी खे, उहो बि हिननि खे जेको आहे आराम न आयो। पर हिन में जेको आहे पुलिस जो साफ़ ज़ाहिर पियो पुलिस ते बेइतमादी आहे असांजी। ठीक है करीम बख्श, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां हिन पूरे केस जी तफ़सील असांखे ॾिनी, तव्हांजा थोराता आहियूं, तव्हां टाइम कढियो। उमेद आहे तव्हां ईअं ई भरपूर नमूने सां रिपोर्टिंग करे इहे अहवाल ॾींदा रहंदव असांजी नाज़रीन खां। ॾिसो सभा इलाही ख़राब सूरत हाल आहे। असां हर 2-3 ॾींहंनि खां पोइ कंहिं न कंहिं प्रोग्राम में हर दफ़ा कहर वारो मामिलो डिस्कस करे रहिया हूंदा आहियूं। कॾहिं जेका आहे शुमाइला चांडियो जो नालो ईंदो आहे, कॾहिं हैदराबाद में कंहिं छोकिरी जो नालो ईंदो आहे, कॾहिं असां वटि गुलाम भाड़ो जो नालो आहे, त असांखे सम्झ नथो अचे असांजो समाज, असांजो मुआशिरो कंहिं तरफ़ वधी रहियो आहे। इन ते सॼे सिंध खे गॾिजी करे हिकमत अमली ठाहिण जी ज़रूरत आहे, शऊर पैदा करण जी ज़रूरत आहे, इन्हनि माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं को अहिड़ो मामिलो थी बि थिए त ॿिया रास्ता खोड़ आहिनि, सिर्फ़ु मारणु, उनजो क़तल करणु इहो को हल न आहे। हिकिड़े इंसान जो क़तल करणु सॼी इंसानियत जी क़तल हूंदो आहे। असांजो सिलसिलो जारी रहंदो ॻाल्हि ॿोल जो। इते असीं वठंदासीं नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार मॉर्निंग विद आवाज़ में मां मुबशिर हुसैन मूंसां गॾु सबा आपड़ो मौजूदु आहियूं। तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। इन खां पहिरियां असां जंहिं मौजूद ते ॻाल्हायोसीं, हाणे उन खां अॻिते वधंदासीं। हिकिड़ो ॿियो अहम मौजूदु अवांजी ख़िदमत में खणी आया आहियूं, उहो आहे सिंध में वधंदड़ गर्मी। इलाही ज़्यादा गर्मीअ जो पारो बाक़ाइदा ईअं असांखे अखियूं ॾेखारे थो पियो। सिजु माना ईअं उथंदो आहे त ईअं लॻंदो आहे ॼण बाक़ाइदा कावड़ में आहे, सॼी कावड़ असांजे मथां लाहींदो। ऐं इन सिज जी तपिश जी वजह सां, इन गरमाई जी वजह सां इलाही माण्हू हीट स्ट्रोक में मुब्तला थी विया आहिनि। हीट वेव जेको हली रहियो आहे, खोड़ सारा माण्हू बीमार थियनि पिया, डायरिया जो बीमारियूं फैलजनि पियूं, डिहाइड्रेशन जी वजह सां माण्हुनि खे वॉमिटिंग अचे थी पई, ऐं खोड़ सारियूं ॿियूं बीमारियूं जनम वठनि थी पियूं। त कुझु ॾींहं पहिरियां बि असां हिन मौज़ू ते ॻाल्हायोसीं, ऐं असांजे मेट्रोलॉजिस्ट ॿुधायो त अचण वारे वक़्त में कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में 50 डिग्री खां मथे टेम्परेचर थी थो सघे। 50 डिग्री टेम्परेचर इलाही ज़्यादा असां लाइ अलार्मिंग सिचुएशन आहे। हींअर पारो तक़रीबन 40 डिग्री 39 डिग्री हले थो पियो। उन में असांजी जेका आहे हालति साणी लॻी वई आहे त नाज़रीन सोचियो जॾहिं 50 डिग्री पहुचंदो त ओॾीमहिल असांजी छा हालति हूंदी। सवा छा चवंदो तव्हां मौसम? बिल्कुलु तव्हां सही था चओ मुबशिर। ऐं अॼु कराची जी मौसम जी सूरत हाल थोड़ी वणंदड़ आहे, मौसम थोड़ी खुशगवार नज़र अचे थी, पर सिंध जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते सिज सवा नेज़े ते लही अचे थो, ऐं एतिरी गर्मी जो माण्हुनि ते लीमो पाणी जो को असरु नथो थिए, माण्हुनि ते हिंदाणे जो को असरु नथो थिए। कुझु बि खाई वठो या वरी एसी में वेहूं था त एसी हले किथे थी, छो त असां वटि लाइट्स जो प्रॉब्लम थी वियो आहे। सो इन गर्मीअ जे मौसम में पाण खे कीअं बचाइजे, हिकु त डिहाइड्रेशन जे लाइ
असांखे छा करणु खपे, इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां वटि लाइन ते मौजूद आहिनि बहितरीन डॉक्टर आहिनि, बहितरीन शख्सियत डॉक्टर अयाज़ शेख साहब जन असांखे ज्वाइन कयो आहे मॉर्निंग विद आवाज़ में। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम जी मैडम साहब, कीअं आहियो? ठीक लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर साहब, उम्मीद आहे त तव्हां बि गर्मी खां बचा हूंदा। हाँ, असां त जो न सुबुह शाम बस क्लिनिक ते जो न एसी हलाई कई वेठा आहियूं, पर हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई त कराची जी मौसम अॼु जो न खुशगवार आहे। बाबा कराची जे मौसम ते कोई एतबार ई न कयो, 5 मिंटनि में कीअं अथव सही आहे। अच्छा, कराची जी मौसम ऐं कराची जा माण्हू हा बिल्कुलु चेंज थियण में का देरी न वठंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुल ये डॉक्टर साहब ॿुधाइजो, हीट स्ट्रोक जो टेम्परेचर इलाही वधे पियो, हीट स्ट्रोक जो मामलो आहे पियो, त माण्हुनि जे लाइ एहतियाती तदबीरनि जे हवाले सां कुझु सजेस्ट कयो, कीअं बचाव कजे, इन्हनि बीमारियुनि खे कीअं मुंहुं ॾिजे। अच्छा मुबशर साहब, हिकु त तव्हांखे माना असांजी पब्लिक खे माना इलाही जेके अवेयरनेस जी न आहे इन मौज़ू जे हवाले सां। वो जॾहिं कोई पेशेंट ईंदो हॉस्पिटल में, साईं हिनखे 104 105 बुखार आहे, त हू डॉक्टर्स वग़ैरह या इमरजेंसी में हुनखे पैरासिटामोल या कोई ॿी क़िस्म जी दवाऊं ॾेई छॾींदा आहिनि। ठीकु आहे, ॾिसो जेको माना इहो असांजी जेको हीट स्ट्रोक आहे हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे, सही है ना। माना इनमें तव्हांजो अक्सर माना 105 बुखार 104 बुखार जेको आहे न माना थींदो आहे, ऐं पेशेंट खे मेंटल जो आहे न कंफ्यूजन थी वेंदी आहे, डिज़ीनेस थी वेंदी आहे, मतिलबु जो कॾहिं कॾहिं बेहोश बि थी पवंदा आहिनि। त उनखे डिफरेंशिएट करणु माना तमामु ज़रूरी आहे त हिनखे बुखार थियो आहे। इवन माना हीट एक्ज़ेप्शन बि जेकी थींदी आहे न उहा बि थोड़ी डिफरेंट आहे एज कंपेयर टू हीट स्ट्रोक जे हवाले सां। ठीक है ना, त माना जीअं माण्हुनि खे सम्झणु खपे त बाबा ही पेशेंट माना हीट स्ट्रोक जो आहे या हिनखे सिंपल बुखार आहे, पहिरीं त हुनजी तव्हां हिस्ट्री वठो पेशेंट खां। कोई जेकॾहिं रस्ते ते माना तव्हां अक्सर ॾिठो न लास्ट मंथ में भले लास्ट वीक में ॿुधायो त 10 माण्हू 15 माण्हू मरी विया आहिनि कराची में गर्मी जे करे। ठीक है ना, हाणे इहे 15 इहे माण्हू छाजे करे हाणे हिकिड़ी त जीअं इन में मेजॉरिटी जो आहे त हीरोइन जी ॾिठी हूंदी त फुटपाथ ते वीचारा सुता पिया आहिनि न, क़िस्मत जा मारियल आहिनि, सही आहे। त उहे नशे जा मारियल डॉक्टर साहब, क़िस्मत जा मारियल न, नशे जा मारियल आहिनि। जी पर उहे कीअं इन स्टेज ते पहुता मैडम साहब, त इहे सम्झो क़िस्मत थींदा आहिनि जी, सही आहे। त बहरहाल जो कनि त इहा हिकिड़ो असांजे अॻियां अंडरस्टूड आहे। हिकिड़ो माण्हू ॿियो कोई लेबर तबिको आहे, माना मज़दूर माण्हू आहे, ठीकु आहे न, जेके ॿार माना पुड़े ते आहिनि, कमु कनि था, की बिल्डिंग में कमु था कनि, जो आहे न अक्सर इन्हनि में माना हीट स्ट्रोक जो आहे न कॉमन आहे। ठीकु आहे, ऐं माना घर में उहे औरतूं माना जेके बीमार आहिनि, प्रेग्नेंट आहिनि, या जेके डिसेबल माण्हू आहिनि ऐं घरनि में वेठा आहिनि, उन्हनि में बि जो आहे न माना हीट स्ट्रोक जो आहे न कॉमन आहे। ठीकु आहे न। मुबशर साहब जो सवाल हो त एहतियाती तदाबीर माना जो आहे न तव्हांजे अॻियां कोई बि अहिड़ो पेशेंट माना अची थो वञे जेको माना ॿियो हिकिड़ी शइ तव्हांखे डिफरेंशिएट ॿुधायां, जेको हीट स्ट्रोक वारो पेशेंट ईंदो आहे न उनखे पघर न निकिरंदो आहे। अच्छा सही आहे। हा, उनजी माना स्वेटिंग कुझु माना 1% केसेस हूंदा जंहिंमें स्वेटिंग बि थींदी आहे, पघर निकिरंदो आहे, पर मेजॉरिटी जेको आहे न उनजी स्किन ड्राई हूंदी आहे ऐं माना पघर न हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं स्किन बिल्कुलु ई उनजी माना जल्दी उन छोड़ा ठही वेंदा आहिनि, ईअं स्किन हुनजी थी वेंदी आहे। त हिनखे तव्हां डिफरेंशिएट करे सघो था त हिनखे माना हीट स्ट्रोक आहे। तव्हां जेकॾहिं तव्हां हॉस्पिटल ताईं रसाई तव्हांजी परे आहे त तव्हां हुनखे माना हिकदमि माना थधो पाणी जो आहे हुनखे मथां ॾेई सघो था पिया, विझी सघो था पिया, या हुनखे जेकॾहिं थोरी कॉन्शियस आहे त हुनखे शावर करायो, बर्फ़ माना जो आहे हुनखे तव्हां सराउंडिंग में रखी सघो था पिया हुनजे बॉडी जे, त हू माना जेका न बची सघे थो पियो। सही। डॉक्टर अयाज़ साहब, ॿारनि जे हवाले सां थोरो ज़रूरु पुछणु चाहींदासीं, छो त ॿार स्कूल वञनि था ऐं उते ज़ाहिर आहे एसी न आहे ऐं केतिरा ई क्लासरूम्स कंहिंजा बंदि बि आहिनि, ॿार अचण सां साणा थी पवनि था ऐं उन्हनि खे केतिरो बि पाणी पीआरियो, पाणी बि नथा पी सघनि, चवनि था असांजो पेट फुल थी वियो आहे, ऐं पोइ ॿार में साणाइप ऐं उन्हनि खे बि डिहाइड्रेशन थी वञे थी, छा कजे ॿारनि जे लाइ? ॾिसो न, ॿारनि खे हिकु त पेरेंट्स खे घुर्जे त जेका न उन्हनि खे माना जेका न कोई जीअं निमकोल टाइप हूंदो आहे न, अॼुकल्ह पीडियाश्योर्स निमकोल वग़ैरह अचनि था पिया, सही आहे न, त उहे खणी वञनि। उन खां अलावा कैल्सिया CSC इहे प्रोडक्ट्स जेके आहिनि इहे पंहिंजी हिन में खणी वञनि, त जीअं उते थोरा शिफ्ट जो न वठनि।
ऐं थधो पाणी हुनखे जेको आहे न भरे ॾियनि। थर्मास अॼुकल्ह अचनि था जंहिंमें माना जेको आहे न माण्हू 5-6 घंटा पाणी थधो रहे थो पियो, ठीकु त आहे। उहो हुनखे जो आहे यूज़ कराइनि। ऐं जीअं अचनि हिकु त तव्हां हुनजी टीचर्स खे जेको आहे न हिकिड़ो नोट ठाहे करे मोकिलिनि हुनजी पेरेंट्स के जेको आहे न की थोरो माना फ्लूइड वग़ैरह जे लाइ, जीअं पाणी उते डिस्पेंसर त लॻल हूंदा आहिनि स्कूल में, तव्हांखे ख़बर आहे, त हुनखे चवनि त भई पाणी वग़ैरह जेको आहे न कंटिन्यू जेको आहे न की माना अधु कलाक में घंटे में जेको आहे न पाणी डिहाइड्रेशन खां जेतिरो बचाईंदो पंहिंजे ॿारनि खे, त तव्हांजा ॿार खे जेको आहे न हीट स्ट्रोक खां जो आहे न हू बची सघनि था, प्रिवेंशन करे सघनि था। बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब, असां इहो ॼाणींदासीं आमतौर ते गर्मियुनि में इहा रूटीन हूंदी आहे, जॾहिं को माण्हू कमकार करे फौरन घर ईंदो आहे त कोशिशि कंदो आहे या त थधे पाणीअ जे हेठां उहो विझी वठे ऐं या त कुझु अहिड़ो थधो पाणी पी वठे। हा, थधो पाणी पी वठे। त जॾहिं तव्हां गर्मीअ खां फौरन असां जेकॾहिं थधे पाणीअ में विझूं था पिया त इहो जिस्मानी तौर ते नुक़सानकार त नाहे छा? या एसी में वेहण, या एसी में वेहण डायरेक्ट? ॾिसो, एसी में वेहण या थधे पाणी में जेकॾहिं तव्हांखे इलाही माना हीट महसूसु थिए थी पई ऐं जहिड़ी वेदर अॼुकल्ह हले थी पई, त माना उन में जेकॾहिं तव्हां वञी करे शावर वठो था पिया त कोई बि जेको आहे न माना उहो न आहे, नुक़सानु जेको आहे न थींदो हुन सां। सही आहे। रहियो मसइलो जो न एसी में अच्छा जेकर अच वञ ॿार करे जे न माण्हू हिकदमि वरी तव्हां एसी में वियो था, वरी हिकदमि ॿाहिरि था अची वञो गर्मी में, वरी एसी में वञो था, त उन सां थोरो माना जेको आहे न बॉडी ते इम्पैक्ट ईंदो आहे। पर जेकर तव्हां अचणु सिट कंटिन्यू वञी करे माना वियो था ऐं एॾो माना हाई टेम्परेचर वारी कूलिंग न हुजे, ठीकु आहे, थोरी नॉर्मल वारी हुजे, त उनमें तव्हां जेकॾहिं वञी वियो था त कोई उन सां बि कोई बि जेको आहे न नुक़सानु न थींदो। पर अच वञ ॿार जेको आहे न हर जेको आहे न माण्हू न करे। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, सब्जी भाॼीअ जे हवाले सां थोरो मालूमात असां तव्हां खां वठंदासीं। डॉक्टर अयाज़ साहब, जे खीरे जो खाइण, ककड़ी जो इस्तेमाल, इहो लीमू पानी जो इस्तेमाल या वरी सायूं भाॼियूं हिन मौसम में केतिरो फ़ाइदो ॾियनि थियूं? जी माण्हू खे घुर्जे त मैडम सभा के माना जेको आहे न थधियूं शयूं तव्हां यूज़ कयो ऐं माना सब्जियूं वठो, माना बजाए की जो न गोश्त ऐं जेको आहे न जो बड़ा बीफ जो न मसालेदार शयूं वठो। सही आहे न। मोस्टली मेजॉरिटी माना जेको माना खीरे जी ॻाल्हि कई न, त सब्जियूं वठो। इहे सभई जेके आहे न हुन जे लाइ सिहत जे लाइ सुठियूं आहिनि गर्मी जे हिसाब सां न। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टर साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो, आवाज़ थी। अच्छा मुबशिर साहब, हिकिड़ो सॉरी, हिकिड़ो मिंट सिर्फ़ु मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो मैसेज ॾियणु चाहींदुसि गर्मी जे हवाले सां स्पेशली, छो जो सिर्फ़ु जानवर ई न पर एनिमल्स, पेट्स बि जेको आहे न अफेक्ट थियनि था हिन शयुनि सां। मां उन सभिनी माण्हुनि खे चवंदुमि जिन जी गैलरी में नंढा नंढा जेके पटवाड़ा टाइप हूंदा आहिनि, उन में पाणी ज़रूर भरे रखनि, त जीअं माना पखी परिंदा अचनि था त उन्हनि खे बि माना गर्मी लॻे थी, उन्हनि खे बि उञ लॻे थी। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो था त जेको आहे नंढे मासूम पखियुनि जो बि ख़्यालु रखो, त गैलरी में हिकिड़ो पाणीअ जो जेको कपिड़ो ठाहे रखो। बहितरीन मैसेज डॉक्टर अयाज़ साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो। मुबशिर, तव्हां डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿुधी त सिर्फ़ु असीं पंहिंजो इंसान पंहिंजो अलाए छो ख़्यालु करणु चाहींदा आहियूं ऐं असीं ॿिए जो ख़्यालु न कंदा आहियूं। वाकई जानवर भी असांखे नज़र अचनि था, पखी भी नज़र अचनि था, असांखे उन्हनि ते नज़र छो न पवंदी आहे। ऐं विच में त बाक़ाइदा इन में कैंपेन हली हुई जॾहिं गर्मी हीट स्ट्रोक वग़ैरह वधी हुई ऐं माण्हुनि खोड़ कोशिशूं बि कयूं त पंहिंजे घरनि जे मथां टैंकियुनि में उहे जेके मटीअ जा पाठड़ा हूंदा आहिनि, सिंधी में असां उनखे पाठड़ा चवंदा आहियूं, उन्हनि में पाणी वग़ैरह बाक़ाइदा भरे करे रखंदा हुआ। या असां जेके ये बॉटल्स पीऊं था पाणीअ जो, उन्हनि खे बि असीं डिस्ट्रॉय छो कयूं, उन्हनि खे कटे करे असीं वणनि में टंगे करे हिक में बाजरो हिक में पाणी त रखी सघूं था। ज़रूर, बिल्कुलु नाज़रीन, ईअं ई आहे। गर्मी ज़्यादा वधी वई आहे, तव्हां पंहिंजे इर्द गिर्द ॿियनि माण्हुनि जो बि ख़्यालु रखो, ॿारनि जो बि ख़्यालु रखो ऐं पाण सां गॾु पखियुनि जो बि ख़्यालु रखो जेके सुबुह सुबुह थी करे तव्हांखे सुहिणो आवाज़ ॿुधाईंदा आहिनि। बहितरीन ॻाल्हि, बहितरीन। मुबशिर, हाणे असांजे प्रोग्राम जो टाइम बि बिल्कुलु पुॼाणे ते पहुचे थो, वठंदासीं इजाज़त। नाज़रीन, असां ॿिन्ही खे मुबशिर हुसैन ऐं सबा अबड़ो खे ॾींदा इजाज़त, नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं पाण सां गॾु जेके बि तव्हां सां कनेक्ट शयूं आहिनि, जानवर आहिनि, पखी आहिनि, इंसान आहिनि, सभिनी जो ख़्यालु रखो। ॿीहर मिलंदासीं मॉर्निंग विद आवाज़ में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।